गर्मियुनि में घणा माण्हू ओजागे जो शिकार थी वेंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जी गर्मीअ जे ॾींहनि में निंड करण जी कोशिश बेअसर थी वेंदी आहे। जॾहिं गर्मी हूंदी आहे त जिस्म थधो थियण लाइ जदोजहद कंदो आहे, जंहिंसां आराम जो अमल मुतासिर थींदो आहे। निंड अचणु ॾुखियो थी वेंदो आहे। हिक ताज़ी तहक़ीक़ में इहो ॼाणियो वियो आहे त राति जी सुठी निंड करणु अॻु खां वधीक अहम ऐं ज़रूरी थी वियो आहे। राति जी सुठी निंड सां जल्द मौत जा इम्कान 40% घटिजी वेंदा आहिनि। गर्मीअ में बि तकड़ी ऐं सुठी निंड लाइ माहिरनि कुझु अजीब ग़रीब टोटका ॿुधाया आहिनि, जिन मां कुझु अव्हां खे ॿुधायूं था। निंड जे माहिर जेम्स विल्सन बुनियादी गर्मी पद खे वधाइण लाइ हिक गरम पाणी जी बोतल खे पेरनि ते रखण जी सलाह ॾिनी आहे। इन सां अव्हां जे जिस्म जो गर्मी पद वधी वेंदो, पर जॾहिं अव्हां बिस्तर ते वेंदा आहियो त इहो गर्मी पद घटिजंदो आहे, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त इहो अमल जिस्म खे इहो सोचण में मदद कंदो त अव्हां हाणे अॻु खां थधा थी विया आहियो। नीम गरम पाणीअ जी प्यालीअ में पेर ॿोड़ण सां देर ताईं थधाण मिलंदी आहे, पर पाणी जो गर्मी पद ज़रूर चेक करियो, छो त इन जे उबतड़ बर्फ़ जो पाणी इस्तेमाल करण सां अव्हां जी निंड फिटी वेंदी। पखे जे साम्हूं बर्फ़ जो प्यालो रखण सां कमरे में गरम हवा गर्दिश करण बदिरां थधी हवा पैदा थींदी आहे। निंड करण खां अॻु ट्राउज़र या पाजामे खे हिक थेलीअ में बंदि करे फ्रिज या फ्रीज़र में कुझु मिंटनि लाइ रखण बि सुठो तरीक़ो साबित थी सघे थो। राति जो थधाइण लाइ विहाण जी शव खे बि फ्रिज में रखी थधो करे सघिजे थो। बर्तानिया जे हिक नफ़्सियाती माहिर नंढनि कपड़नि सां निंड करण जे ख़िलाफ़ सलाह ॾिनी आहे। ॿिए पासे बर्तानवी सूज़ी रीडिंग जो चवणु आहे त पुठा उघाड़ा करे सुम्हण सां खल ते पघर गॾु थियणु शुरू थी वेंदो आहे। इन लाइ वेकरा ऐं हल्का कपड़ा पहिरणु घुर्जनि जेके पघर खे ख़ुश्क कनि। हिक बिस्तर ते हिक खां वधीक माण्हू सुम्हनि त हर कंहिंखे पंहिंजी धार चादर हुजणु घुर्जे। इन सां निंड में सवलाई पैदा थी सघे थी। इहो निंड करण जे माहौल खे वधीक बहितर बणाइण जो सवलो तरीक़ो आहे। इन सां गॾु निंड कंदे वक़्तु चादर छिकजण ऐं निंड में खलल जो इम्कान बि घटिजी वेंदो आहे। सुम्हण खां अॻु वारनि खे आलो छॾे ॾियणु वधीक देर ताईं थधाण महसूस कराईंदो आहे। साह खणण जूं मश्कूं जिस्म खे पुरसुकून करण ऐं उज़वनि खे थधो करण में मदद ॾींदियूं आहिनि। माहिर चवनि था त निंड खां अॻु वेही साह खणण जूं मश्कूं करियो त जीअं पुरसुकून निंड मां लुत्फ़ वठी सघो। इन लाइ अव्हां खे ड्रिघा ऐं थधा साह खणण घुर्जनि। सुठी निंड लाइ बहितर आहे त निंड खां अॻु तेज़ मसालनि वारा खाधा न खाओ। निंड खां अॻु कंहिं बि क़िस्म जे मसालेदार भाॼी या खाधो निंड फिटाए सघे थो। अहिड़नि खाधनि में अमीनो एसिड टायरामिन हूंदो आहे, जेको दिमाग़ी सरगर्मी खे वधाए सघे थो ऐं निंड करणु ॾुखियो बणाए सघे थो। इन खां सवाइ एलोवेरा जो इस्तेमाल बि करे सघिजे थो। कैलिफोर्निया जे माहिर जोडी कोडेस जो चवणु आहे त निंड खां अॻु एलोवेरा जो इस्तेमाल विंझण बराबरि हूंदो आहे, छो त इहो पाणीअ खां 2 भेरा वधीक जिस्म में जज़ब थींदो आहे। इन लाइ सुम्हण खां अॻु एलोवेरा जेल जी मालिश करे सघिजे थी।